मां हिन वक़्तु बदीन में जुडो साइड ते मौजूदु आहियां। हिते RBOD खे 283 वटि RD वटि घारो लॻो आहे। हिन वक़्तु हीउ सॼो इलाइक़ो पाणी जे हेठां अची चुको आहे। हिते जेके बि ॻोठाणा आहिनि उहे शिफ्ट थी रहिया आहिनि ऐं हिते को बि बचाव जी अञा सूरत हाल नज़र नथी अचे। पाणी जेको आहे उहो मुसलसल वधी रहियो आहे। हिन वक़्तु तव्हां चइनी पासे ॾिसो था त हर वक़्तु सिर्फ़ु पाणी बीठो आहे, जेको पाणी मुसलसल वधी रहियो आहे। शगाफ अञा बंदि न थी सघियो आहे ऐं मुसलसल बरसाति जे करे सूरत हाल ख़राब थी रही आहे। हिन वक़्तु जेके बि ॻोठाणा आहिनि उहे तमामु घणी परेशानियुनि में आहिनि ऐं जीअं तीअं जेको आहे उहो बि छॾे ही हितां निकिरी रहिया आहिनि। हिन वक़्तु तव्हां ॾिसी सघो था त चइनी पासे पाणी मौजूदु आहे। हीअ सूरत हाल ॾाढी गंभीर थी रही आहे ऐं जे हिते तुर्त क़दम न खयां विया त सूरत हाल जेका आहे न उहा कंट्रोल मां निकिरी वेंदी।